मोहब्बत पाए मन में रंढा रोड़िया जन, तिन जो सराफन अण तोरियो अघायो। जिए सिंध, जिए सिंधी ॿोली, जीअं लतीफ़। दोस्तो, मां तव्हां सभिनी जी शुक्रगुज़ार आहियां जिन असांजे गुज़िरियल सेशन खे बेइंतिहा पसंदि कयो। सजाद सुहाग मूंसां गॾु हुया, सबरीन हिसवाणी मूंसां गॾु हुई, ऐं सचपच त अॼु मूंखे पंहिंजो पाण ख़ाली ख़ाली महसूसु थी रहियो आहे। ऐं थी सघे थो अवां ॾिसंदड़नि खे बि ईअं ई महसूसु थींदो हुजे, पर छा आहे त जीअं हर इंसान जो पंहिंजो पंहिंजो हुस्न हूंदो आहे, को बि इंसान ॿिए जहिड़ो हूबहू नथो थी सघे। जीअं को बि पन हुजे, पहण हुजे, हूबहू हिकु जहिड़ो थी नथो सघे, तीअं को बि ॾींहुं, को बि लम्हो, को बि पल हिकु जहिड़ो नथो थी सघे। हर वक़्त जी पंहिंजी अहमियत आहे, हर लम्हे जो पंहिंजो हुस्न आहे। साॻीअ तरह को बि ॾींहुं ॿिए ॾींहुं जहिड़ो थी नथो सघे। अॼोको ही ॾींहुं पंहिंजो हुस्न, पंहिंजी ताज़गी खणी आयो आहे। अवां सिंध जे सभिनी सॼणनि खे, या दुनिया में जिते बि सिंधी माण्हू मौजूदु आहे, जेके मूंखे ॾिसनि था, जेके शाइरीअ खे, अदब खे पसंदि कनि था, मां हिकु दफ़ो ॿीहर उन्हनि जे आॾो हाज़िर आहियां। ऐं मां उमेद कयां थी त तव्हां उहा ई मोट ॾींदो जेका तव्हां गुज़िरियल दफ़नि में ॾिनी आहे। जेके मुंहिंजा ॾिसंदड़ आहिनि, मां उन्हनि खे वरी बि चवंदी हलंदसि त अवां ही पोस्ट जेका आहे शेयर कंदा हलो, त जीअं तव्हांजे ॿियनि दोस्तनि ताईं बि इहा पहुचे, ऐं थी सघे थो उन्हनि जो ज़िक्र हुजे, थी सघे थो तव्हांजे कंहिं दोस्त शाइर जी शाइरी मां पढ़ंदी हुजां, ऐं उहा शाइरी उन ताईं कीअं पहुचंदी, जॾहिं तव्हां उनखे शेयर कंदो तॾहिं ई उन ताईं पहुची सघंदी। अॼु बि मूं केतिरनि ई शाइरनि जी शाइरी चूंड कई आहे, जिन में मुंहिंजा सीनियर शाइर त आहिनि ई आहिनि, पर उन सां गॾोगॾु जेके नवां शाइर आहिनि, जेके शाइरीअ में नयूं विखूं खणी रहिया आहिनि, उन्हनि जी शाइरी बि अवां ताईं पहुचाईंदसि। थी सघे थो उहा अवां जे मन पाताल ताईं लही वञे ऐं उनखे मञता मिले, ऐं का बि तख़लीक़ कंहिं बि वक़्तु का अमरता माणे सघे थी। सो अवां जा लख थोरा, अवां मूंखे ॾिसो पिया, ऐं तव्हां हिन मुंहिंजे सेशन खे पसंदि कयो आहे, ऐं सभिनी इन ॻाल्हि जो इज़हार कयो आहे त अॼु तव्हां हिन कम खे, हिन इल्मी, हिन अदबी शाइराना हिन सेशन खे जेको आहे सो कंटिन्यू कयो। ऐं मुंहिंजी ख़ुशी बसि इहा ई आहे त मां जेतिरनि नवनि शाइरनि खे पढ़ी सघां थी। मुंहिंजा सीनियर त मुंहिंजा शाइर आहिनि ई आहिनि, जिन खे मूं हमेशह पढ़ियो आहे ऐं सदाईं पढ़ंदी रहंदसि, पर के नवां शाइर निकिरी अचनि, के उभरी अचनि। सो अॼु मूं जंहिं नौजवान शाइर जी पहिरीं चूंड कई आहे, हींअर संदसि शाइरीअ जो संदसि शाइरी जी वॾी हाक आहे, खेसि मञता मिली चुकी आहे, पर कॾहिं कॾहिं के माण्हू रहिजी वेंदा आहिनि। ऐं सच पुछो त मूंखे ईअं महसूसु थियो आहे त हिन शाइर खे अलाए छो मां हूअं त पढ़ियो आहे किताबनि में, अख़बारुनि में ऐं सोशल मीडिया ते, पर मूं हुन जी शाइरी ऑन रिकॉर्ड कॾहिं न पढ़ी आहे। हुनजो को नज़्म जॾहिं त मुंहिंजी उहा ख़्वाहिश रही आहे त मां हुनखे पढ़ां, ऐं मूंखे हिकु ॿ दफ़ो मैसेज बि कयो त दादा तव्हां पंहिंजी शाइरी मूंखे मोकिलियो, पर हू बि मलंग माण्हू आहे। अॼु तव्हांखे मां शाइरी मोकिलींदुसि, पर हुन अॼु ताईं मूंखे शाइरी मोकिली न आहे। पर संदसि शाइरी एॾो मान लहणे थी, एॾी तवजा उनखे ॾियण जी ज़रूरत आहे, जो मूं संदसि नज़्म ऐं मक़बूल नज़्म चूंड कयो आहे। शायदि मां थी सघे थो उन जहिड़ो पढ़ी बि न सघां, हू पाण सुठे अंदाज़ में तहत लफ़्ज़ में पंहिंजी शाइरी पढ़ंदो बि आहे। ऐं उहो सिंध जो अॼु सुहिणो नौजवान शाइर आहे अज़ीज़ गुल। अज़ीज़ गुल जो नज़्म आहे अधु कलंदर छोकिरी। तो मंझां वरितो जनम आहे सभिनि पोपटनि, तो मंझां वरितो जनम आहे सभिनि पोपटनि, अधु कलंदर छोकिरी तुंहिंजो कहिड़ो आहे वतन। तो मंझां वरितो जनम आहे सभिनि पोपटनि, अधु कलंदर छोकिरी तुंहिंजो कहिड़ो आहे वतन। दिल जे सेवण में वरी थी लॻे तुंहिंजी धमाल। हाय वाह 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 वाह। दिल जे सेवण में वरी थी लॻे तुंहिंजी धमाल, इश्क जे नारे पुठियां ग़म नचे थो ॾेई छाल। जिस्म मां निकिरी वञे को थिए थो लाज़वाल। हाय हाय वाह वाह।
जिस्म मां निकिरी वञी को थिए थो लाज़वाल, रूह खां विछड़ी वरी को पियो ॻोल्हे बदन, अधु कलंदर छोकिरी तुंहिंजो कहिड़ो आ वतन। काल तंबेले मंझां जाग जो घोड़ो चरियो, काल तंबेले मंझां जाग जो घोड़ो चरियो, संज पाए सिक जो पए हवाउनि में तरियो। हिणक हुन सां गॾु हुई ख़ाली ख़ाली पर वरियो, तुंहिंजे बारे में न पर कुझु ॿुधायो बादलनि। वाह वाह, तुंहिंजे बारे में न पर कुझु ॿुधायो बादलनि, अधु कलंदर छोकिरी तुंहिंजो कहिड़ो आ वतन। तोखे पंहिंजूं सरहदूं, तोखे पंहिंजा ज़ाविया, मुंहुं में तुंहिंजो मुल्क हो पर उहो ॼातो न तो। वाह, तोखे पंहिंजूं सरहदूं, तोखे पंहिंजा ज़ाविया, मुंहुं में तुंहिंजो मुल्क हो पर उहो ॼातो न तो। क्रिसमस जी शाम जो चर्च तुंहिंजे लाइ चरिया, क्रिसमस जी शाम जो चर्च तुंहिंजे लाइ चरिया, सिज खे अख में विझी आसमां पातो न तो। तर्जुमो पंहिंजो कयो नओ वरी नातो न तो। म्याण में तलवार कीअं कंध खाई यासुती, म्याण में तलवार कीअं कंध खाई यासुती, दर्द जंग जू विया करे सपना पंहिंजा सभु क़तल, कंहिं बि ज़ख़्मी ख्वाब खे सीने सां लातो न तो। कंहिं बि ज़ख़्मी ख्वाब खे सीने सां लातो न तो। कलर पोठा कारड़ा वण वॾा ॼण ॿारड़ा। वाह वाह, कलर पोठा कारड़ा वण वॾा ॼण ॿारड़ा, वेकरो कप वाह जो निम नंढी ॼण छोकिरी, लाड़ जे लहजे विचां डंड खे ॻातो न तो। मुंहुं में तुंहिंजा सभु सुञा पट केसी पिया हुजनि, अधु कलंदर छोकिरी तुंहिंजो कहिड़ो आ वतन। अधु कलंदर छोकिरी तुंहिंजो कहिड़ो आ वतन। मूं ॿुधो हो थी परे तूं वञी थींदीअ जबल, मूं ॿुधो हो थी परे तूं वञी थींदीअ जबल, अक जी फुलड़ीअ मंझां तूं वरी ईंदीअ फुटी, लक तां लहंदे मथां अक तुंहिंजो पिया पुछनि। वाह वाह, लक तां लहंदे मथां अक तुंहिंजो पिया पुछनि, भिट भिट जे भर मंझां कर कवारे कासबो, पेर तुंहिंजा दिल रुबा। वाह, पेर तुंहिंजा दिल रुबा, मूं तलाशिया माठ में, वेझो वेर वाह जे आमो साम्हूं सार धरो, रूपले कोल्हीअ संदे पट जो पासो वठी, अंचलासर चूड़ियो ॻोठ कोल्हियुनि जा सभई, अंचलासर चूड़ियो ॻोठ कोल्हियुनि जा सभई, गोड़ी मंदर छोकिरी तुंहिंजो कहिड़ो आ वतन। ए मुसाफ़िर छोकिरी तुंहिंजो कहिड़ो आ वतन, अधु कलंदर छोकिरी कहिड़ो तुंहिंजो आ वतन। वाह 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 वाह, ही सिंध जो बेइंतहा ख़ूबसूरत शाइर अज़ीज़ गुल, जंहिंजो ही नज़्म तमामु घणी मक़बूलियत माणे चुको आहे, जेको मूंखे पसंदि आहे ऐं मूं अक्सर सोचियो त इहो नज़्म मां अव्हां जे नाम कंदसि। अॼु ही नज़्म पढ़ी यकीन कयो दिली ख़ुशी थी आहे। ऐं हाणे मूं हिकु ग़ज़ल चूंड कयो आहे, सिंध जो नौजवान शाइर आहे मुश्ताक सागर। मुश्ताक जूं कुझु तख़लीक़ूं जॾहिं सचपुचो मुंहिंजी नज़र पए थी त दिली ख़ुशी थिए थी त असांजा नौजवान केॾो सुठो लिखनि था। अव्हां ही ग़ज़ल ॿुधो, उनखे महसूसु कयो, उन मां महसूसु थियो, तव्हांखे बेहद वणंदो। माण्हू मरी बि ॼाणे माण्हू ई जी सघे थो, माण्हू मरी बि ॼाणे माण्हू ई जी सघे थो, माखीअ खे ज़हर वांगुरु को ई पी सघे थो। माण्हू मरी बि ॼाणे माण्हू ई जी सघे थो, माखीअ खे ज़हर वांगुरु को ई पी सघे थो। हलंदो रहे थो हुन सां बादल हलण लॻनि था, हलंदो रहे त हुन सां बादल हलण लॻनि था, ऐं जे रुकी पवे हू ऋण थी ॼमी सघे थो। ॼातो न तो मुजाविर औरत पनाह आहे, ॼातो न तो मुजाविर औरत पनाह आहे, जंहिंमें हज़ार जीवन पर को रही सघे थो। वाह 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 वाह, ॼातो न तो मुजाविर औरत पनाह आहे, जंहिंमें हज़ार जीवन पर को रही सघे थो। कहिड़ो सबबु खपे थो तोखां परे रहण लाइ, कहिड़ो सबबु खपे थो तोखां परे रहण लाइ, हिकिड़े सबब लाइ मनड़ो
ख़ाली बि थी सघे थो। मूंसां ख़ुदा हले थो हिकिड़ी ॼमार ताईं, मूंसां ख़ुदा हले थो हिकिड़ी ॼमार ताईं, मुंहिंजो वजूद केसीं हुन सां हली सघे थो। ॿेड़ी मलाह औरत वणंदड़ खला हवा आई, ॿेड़ी मलाह औरत वणंदड़ खला हवा आई, अहिड़ो वतन मुहबत हर हर ॼणे सघे थो। अध में गिलास हुनजो आधीअ उमास वांगे, अध में गिलास हुनजो आधीअ उमास वांगुर, रोशन सुबुह जे भर में ॾीओ रखी सघे थो। माण्हू ख्वाब धरती वेझा थिया त विढ़ंदा, माण्हू ख्वाब धरती वेझा थिया त विढ़ंदा, हिकु हिकु गुलाब रत जो रेलो बि थी सघे थो। माण्हू मरी बि ॼाणे माण्हू ई जी सघे थो, माखीअ खे ज़हर वांगुरु को ई पी सघे थो, माखीअ खे ज़हर वांगुरु को ई पी सघे थो। ही ग़ज़ल हुयो नौजवान शाइर सागर मुश्ताक जो। मूंखे यकीन आहे त अव्हांखे हीअ चूंड पसंदि आई हूंदी। ऐं मां चाहींदसि त मां गॾु गॾु अव्हां सॼणनि जा नाला बि खणंदी हलां जिन असांजे लास्ट सेशन्स खे ॾिठो, उनखे पसंदि कयो, उन में भरपूर जेको आहे सो हिसो बि वरितो। उन में जमील शेख आहिनि, वफ़ा न्याज़ बुगटी आहे, मंसूर अहमद आहे, तारा शेख, भगताणी हरीश, सिकंदर अली सूमरो, आमना बलोच, सईद अबड़ो, मिशी ख़ान, ऐं मुंहिंजे टॉप फैंस में शुमाइला मेमन, हुसैन मेमन, शाज़िया अंजुम ऐं शाज़िया नाज़, शमीम बशीर, अली अब्बास अब्बासी, मुबशिर अब्बास, अमीन गुल, परवीन कुंभर, आंदल लिगारी, करीम चांडियो। करीम चांडियो पाण सुठो शाइर आहे ऐं अदा करीम मूंखे कुझु नज़्म मोकिलिया आहिनि। इनशाला मां ईंदड़ सेशन में उहे ज़रूरु शामिलु कंदसि पंहिंजे ईंदड़ प्रोग्राम में। करम ख़ान लाशारी, मेहरान ॾाहिरी ऐं सजाद लाखेर, ग़ुलाम शबीर, नादिर मेमण, इमरान अली बलोच, एम जे लाशारी, हिंदराज बलवाणी, मुख्तियार अली, मुबारक वसाण, हाजी मोहम्मद ईसा, तनवीर अहमद लाशारी, अब्दुल जबार, अजीद मोटवाणी। ही नौजवान मुंहिंजा ॾिसंदड़ आहिनि, मुंहिंजा मदा आहिनि, जेके मुंहिंजे पेज खे मुसलसल फॉलो कनि था, न सिर्फ़ु मुंहिंजूं वीडियोज़ ॾिसनि था पर उन्हनि खे शेयर बि कनि था, उन्हनि ते तफ़सीली नोट बि लिखनि था। ऐं मां कुझु शख़्सियतुनि जो नाला ज़रूरु वठणु चाहींदसि जिन असांजे गुज़िरियल सेशन में भरपूर हिसो वरितो। असांजी प्यारी सुठी मिठड़ी भेण आहे नाजिया मीर, जेका पाण ज़हीन छोकिरी आहे ऐं KTN ते न्यूज़कास्टर तौरु पाण उभरी आई। उन सां गॾोगॾु केतिरा ई पॉलिटिकल ऐं सोशल इशूज़ ते प्रोग्राम्स बि कंदी आहे। हुन असांजे गुज़िरियल सेशन खे ॾाढो पसंदि कयो ऐं जेको उन ख़ूबसूरत नोट लिखियो, मां चाहींदसि त मां उनजो ज़िक्र ज़रूरु कयां। त चई त ही टे जेके आहिनि से ख़ूबसूरत माण्हू जेके तमामु सुठी उन्हनि कचहरी कई आहे, उन्हनि जे अखियुनि में मूंखे चमक, उन्हनि जे चहिरे में मूंखे ताज़गी ऐं बे इंतिहा ख़ुशी महसूस थी थिए त ही जेका तमामु घणनि सालनि खां पोइ रीयूनियन थी आहे, जेका मुलाक़ात थी आहे, उहा भरपूर थी आहे। ऐं उन मां महज़ूज़ न सिर्फ़ु असां थी रहिया आहियूं पर उन कचहरीअ खे उन्हनि पिणु तमामु घणो इंजॉय कयो। छाकाणि त जीअं अदी तहमीना मुफ़्तीअ चयो त अव्हां त सिंधी मीडिया जी हिकु सॼी तारीख़ खे बयानु कयो आहे ऐं वाक़ई सिंध जी मीडिया जी जेका तारीख़ जो आगाज़ थियो हो, असांजी ख़ुशनसीबी आहे त असां उनजो हिसो रहियासीं, उनजा पायोनियर थियासीं ऐं तव्हां पारां बि असांखे एॾियूं मुहबतूं ऐं मोट मिली जो असांजी सॼी ज़िंदगी सफ़ल थी वई। तव्हांजा प्यार, तव्हांजूं मुहबतूं ऐं गुज़िरियल सेशन खे असांजे भाउ आगा सईद बि ॾिठो ऐं उन तमामु घणो उनखे साराहियो त दी अहिड़ा सेशन्स तव्हां कंदा रहो जंहिंमें असांखे ॼाण बि मिले थी ऐं ख़ुशी बि मिले थी। ऐं उन्हनि बि पंहिंजी का तख़लीक़ मूंखे मोकिली आहे जेका मां ईंदड़ पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु कंदसि। उन सां गॾोगॾु
अदी नसरीन जो मूं गज़ल त पेश कयो हुयो, पर अदी नसरीन लिखियो त मां ही तव्हां तमामु हिकिड़ो सुठो सिलसिलो शुरू कयो आहे शाइरी या अदब जे मुख़्तलिफ़ सिन्फ़ुनि ऐं पहलुअनि खे उजागर करण लाइ। पर जीअं सिंध में तमामु घणा शाइर मौजूदु आहिनि, तीअं जेकॾहिं ओतिरियूं शाइराऊं मौजूदु न बि आहिनि, पर उन जे मुक़ाबले में चङियूं ख़ासियूं औरत शाइराऊं आहिनि। सो मां चाहींदसि त तव्हां उन्हनि जी शमूलियत खे यकीनी बणायो ऐं घटि में घटि ॿिनि शाइर औरतुनि जूं तख़लीक़ूं हर सेशन में ज़रूरु पढ़ो। अदी नसरीन तव्हांजी इहा सलाह बिल्कुलु अखियुनि ते, ऐं मूं हमेशह इन ॻाल्हि जो ख़्यालु रखियो आहे त औरत जी भरपूर नुमाइंदगी हर फील्ड में हुजणु खपे। ऐं शाइरी त हिकु अहिड़ी सिन्फ़ आहे या अदब हिकु अहिड़ो पासो आहे जिते असांजी औरत खे हिकु त वक़्त सां गॾु हाणे मञता ज़रूरु मिले थी, पर अञा बि केतिरियूं ई अहिड़ियूं शाइर औरतूं आहिनि या लेखकाऊं आहिनि जिन वटि इहो पोटेंशियल त आहे, जेके लिखी त सघनि थियूं, पर हू इन करे सिर्फ़ु मंज़रियाम ते नथियूं अचनि जो उन्हनि जे वालदेन खे या भाइरनि खे लॻे थो त इहो सुठो कमु न आहे। पर ख़ैर अॻे जे बनिस्बत हाणे तमामु घणी हिकिड़ी तब्दीली आई आहे ऐं खुलियल ज़हननि जा माण्हू असांजे समाज में मौजूदु आहिनि, जेके पंहिंजे नियाणियुनि खे पंहिंजे औरतुनि खे अॻिते आणनि पिया ऐं उहे चाहिनि पिया त हू जीअं हर फील्ड में अॻियां अचनि पियूं, तीअं अदब में बि पंहिंजो भरपूर किरदारु अदा कनि। सो बिल्कुलु मां वाइदे सां हर दफ़े ॿिनि शाइराउनि खे ज़रूरु शामिलु कंदसि त टिनि खे, पर घटि में घटि ॿ तख़यल औरत शाइरनि जा हुजनि। ऐं अॼु जिन औरत शाइरानि जी मूं चूंड कई आहे उन्हनि में हिकु त असांजी तमामु हिकिड़ी नामियारी शाइर आहे ऐं नुमाइंदा शाइर आहे हिन वक़्तु असांजी रूबीना अबड़ो। संदसि शाइरी मूंखे बि तमामु घणी पसंदि आहे। अॼु उन जी शाइरी मां अव्हांजे आॾो पेश कंदसि ऐं संदसि ताज़ो ई सोशल मीडिया ते फेसबुक ते रखियल गज़ल आहे जेको मूं चूंड कयो आहे। हाँ वते हंज जीअं तरी आयसि, हाँ वते हंज जीअं तरी आयसि, मूंखे कींझर सॼो फरी आयसि। तो दुखायो न कंहिं घड़ीअ मूंखे, हर दफ़े पाण मां ॿरी आयसि। तो दुखायो न कंहिं घड़ीअ मूंखे, हर दफ़े पाण मां ॿरी आयसि। तूं चतुअ जी त चुंब थी आएं, तूं चतुअ जी त चुंब थी आएं, मां थी ज़ैतून जी ज़री आयसि। वाह 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 रुबीना, वाह वाह। हेठि हिक चंड खे निहारण लाइ, हेठि हिक चंड खे निहारण लाइ, खोले आकाश जी दरी आयसि। पंहिंजे तन में बग़ैर तीलीअ जे, पंहिंजे तन में बग़ैर तीलीअ जे, ॼर तुंहिंजी मंझां ॼरी आयसि। हिक नई ज़िंदगी जीअण ख़ातिर, हिक नई ज़िंदगी जीअण ख़ातिर, प्यार तुंहिंजे में मां मरी आयसि। वाह 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 वाह। तो लिकाए रखियो न ॿाहुनि में, सर्द हिक रात जो ठरी आयसि। वाह। हाँ वते हंज जीअं तरी आयसि, मूंखे कींझर सॼो भरी आयसि। बेनतहा ख़ूबसूरत काफ़ीअ जो इस्तेमालु आहे, आम रविज बि आहे पर तमामु घणो सुंदर बि आहे। वाह 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 वाह, ज़बरदस्त। ऐं रुबीना जो ही गज़ल अव्हांजे नाव कयमि, ही गीत आहे फरज़ाना शाहीन जो। फरज़ाना शाहीन जेका संदसि केतिरनि ई ॾहाकनि खां सुञाणप त हिकु कहाणीकारा जी हैसियत में थिए थी, हिकु लेखका जी हैसियत में थिए थी, पर गुज़िरियल 4-5 सालनि खां फरज़ाना शाहीन तमामु सुठी शाइरी बि करे पई। संदसि गीत अॼु चूंड कयो अथमि, अव्हांजे नाव कयां थी। कॾहिं ठाहियो कॾहिं ड्राहियो असांखे तो ईअं चाहियो, केॾो न सादो पर केॾो न नग़्मगी आहे, तरन्नुम आहे, सुरूर आहे। कॾहिं ठाहियो कॾहिं ड्राहियो असांखे तो ईअं चाहियो, कॾहिं जीअं सट सारिन जी वॾी दिला ॾुखारिन जी, सदा थे ॻोठ में ॻाहियो असां तोखे ईअं चाहियो।
जॾहिं तूं ऐं मां गॾिजऊं तॾहिं हिकु छो पिया सॾिजऊं, असांखे होॾ तां लाहियो, असां तोखे ईअं चाहियो। वाह 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 वाह। असांखे होॾ तां लाहियो, असां तोखे ईअं चाहियो। हिजाबनि खां जॾहिं आजा त छा लेखा भला पंहिंजा। हिजाबनि खां जॾहिं आजा त छा लेखा भला पंहिंजा। कॾहिं आहियां कॾहिं आहियो, असां तोखे ईअं चाहियो। वाह वाह। हिजाबनि खां जॾहिं आजा त छा लेखा भला पंहिंजा। कॾहिं आहियां कॾहिं आहियो, असां तोखे ईअं चाहियो। ही घर सम्झनि था दीवाना, ही घर सम्झनि था दीवाना, ठाहियो शाहीन फरज़ाना, वञी थो हर घड़ी ड्राहियो, असां तोखे ईअं चाहियो। हाय हाय वाह 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 वाह। असां घर ठाहियूं था, तव्हां ड्राहियो था, असां तोखे ईअं चाहियो। कॾहिं ठाहियो कॾहिं ड्राहियो, असां तोखे ईअं चाहियो, असां तोखे ईअं चाहियो। मुमताज़ अबड़े जो ही ग़ज़ल आहे। मुमताज़ तमामु सुठो लिखे थो ऐं अॼु संदसि ग़ज़ल मूं चूंड कयो आहे जेको टंडे जाम यूनिवर्सिटीअ जे पस मंज़र में आहे। असांजा नौजवान यूनिवर्सिटीअ जे पस मंज़र में लिखियल तख़लीक़ुनि खे तमामु घणो पसंदि कंदा आहिनि ऐं उन्हनि खे पढ़ंदा आहिनि ऐं मान ऐं ममता ॾींदा आहिनि। इन्हनि में जीअं असांजो हलीम बाग़ी आहे, हलीम बाग़ी वाह 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 वाह। हलीम बाग़ीअ जी पहिरियां तख़युल पढ़ां थी ऐं पोइ चाहियां थी त मां मुमताज़ अबड़े जो ग़ज़ल पढ़ां। असां जीअं बि जिए भला को जहां में, असां जीअं बि जिए भला को जहां में, सदाई निशां ते सदा इम्तिहान में। असां जीअं बि जिए भला को जहां में, सदाई निशां ते सदा इम्तिहान में। सितारा न चवंदा त छा तूं न ईंदे, अड़े यार छॾ वई वही रायगाह में। सितारा न चवंदा त छा तूं न ईंदे, अड़े यार छॾ वई वही रायगाह में। पिरीं छा कजे पल उॾाणा वञनि था, पिरीं छा कजे पल उॾाणा वञनि था, हलियो आ अॼु छा रखियो आ सुभां में। असां जीअं बि जिए भला को जहां में, सदाई निशां ते सदा इम्तिहान में। सितारा न चवंदा त छा तूं न ईंदे, अड़े यार छॾ वई वही रायगाह में। पिरीं छा कजे पल उॾाणा वञनि था, हलियो आ अॼु छा रखियो आ सुभां में। असां लाइ सुहाईअ जो सरजाम शोरो, असां लाइ सुहाईअ जो सरजाम शोरो, भली को वञी घर अॾे कहकशां में। ॿ टे गीत वारियमि ॿ टे फूल हारियमि, ॿ टे गीत वारियमि ॿ टे दीप ॿारियमि, ॿ टे फूल हारियमि तुंहिंजी याजियां में। असां जीअं बि जिए भला को जहां में, सदाई निशां ते सदा इम्तिहान में। वाह 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 वाह। यूनिवर्सिटी जॾहिं बि सिंध यूनिवर्सिटीअ जो ज़िक्र थींदो त असांखे हलीम बाग़ी दिलि ते तरी ईंदो। ही ग़ज़ल आहे टंडे जाम यूनिवर्सिटीअ जे पस मंज़र में लिखियल ग़ज़ल आहे मुमताज़ अबड़े साहब जो। मुमताज़ अबड़ो तमामु सुठो शाइर आहे ऐं हिते कैनेडा में वैनकूवर शहर में रहे थो। संदसि तख़युल अवां जे आॾो पेश कयां थी। टंडे जाम जूं कीअं विसारियां घिटियूं, अखियुनि सां से वेठो संवारियां घिटियूं। वाह 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 वाह। पंहिंजे ई मुंहुं उन्हनि घिटियुनि खे ॾिसी तसवरनि में संवारियां पियो थो। टंडे जाम जूं कीअं विसारियां घिटियूं, अखियुनि सां से वेठो संवारियां घिटियूं। ॼमियुसि ऐं निपियुसि मां टंडे जाम में, भितर ऐं भितियूं सभु निहारियां घिटियूं। वाह 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 वाह। टंडे जाम जूं कीअं विसारियां घिटियूं, अखियुनि सां से वेठो संवारियां घिटियूं। ॼमियुसि ऐं निपियुसि मां टंडे जाम में, भितर ऐं भितियूं सभु निहारियां घिटियूं। सुगंध ऐं बहारूं टंडे जाम जूं, सुगंध ऐं बहारूं टंडे जाम जूं, खईं विख जिते से सारियां घिटियूं। करे यादि यारो वरस्टीअ जो दौर, खणी बुक हथनि में पुकारियां घिटियूं। टंडे जाम जूं कीअं विसारियां घिटियूं, अखियुनि सां से वेठो संवारियां घिटियूं, अखियुनि सां से वेठो संवारियां घिटियूं।
नौजवान शाइर आहे वहीद वैरागी। केतिरा ई साल अॻु में मूंखे वहीद ही पंहिंजा कुझु ग़ज़ल चूंड करे मोकिलिया हुआ मुंहिंजे इनबॉक्स में, पर जीअं त मूं चयो त इहो ई सबबु आहे जंहिं मुंहिंजे अंदरि में इहा उणतण पैदा कई त मां नौजवाननि खे एतिरो नथी पढ़ी सघां ऐं एतिरो टाइम नथी कढी सघां, जंहिं करे मूं हीउ सेशन शुरू कयो आहे। मूंखे ख़बर नाहे त अदा वहीद मुंहिंजो उहो पहिरियों प्रोग्राम या ॿियो सेशन ॾिठो अलाए न बि ॾिठो, पर इतफ़ाक़नि 4-5 ॾींहं पहिरियां संदसि इनबॉक्स में मैसेज आयो तॾहिं ग़ज़ल मोकिलियां थो, पढ़ंदो त महिरबानी, न पढ़ंदो त का ॻाल्हि नाहे। पर उन में जेका मयार हुई, जेका मायूसी हुई, त यकीन कयो माना दिलि में ईअं वढ पिए पियो। ऐं अॼु मूं ख़ासि अदा वहीद वैरागीअ जो ग़ज़ल चूंडियो आहे। मूं चयो अदा देरि लाइ माफ़ी जी तलबगार आहियां, पर अव्हांजो ग़ज़ल मां अॼु पंहिंजे हिन सेशन में शामिल कयां थी। पाण गेड़ू ख़्याल में आहियूं, हर घड़ी बस जमाल में आहियूं, ॾिस सितारनि मां चंड उभरे थो, समुंड जहिड़े कमाल में आहियूं। पाण गेड़ू ख़याल में आहियूं, हर घड़ी बस जमाल में आहियूं, ॾिस सितारनि मां चंड उभरे थो, समुंड जहिड़े कमाल में आहियूं। हू परियां सिज तपी रहियो आहे, पाण आया जलाल में आहियूं। अॼु पखी साह था खणनि सुरहा, अॼु पखी साह था खणनि सुरहा, वाह आहियूं विसाल में आहियूं। वक़्तु साकिन करे सघूं था असां, वक़्तु साकिन करे सघूं था असां, या ख़ुदाया मलाल में आहियूं। सरकशी पाण में न आ हरगिज़, मोहबतुनि जे मिसाल में आहियूं। आहियूं ऊचा वहीद वैरागी, कीन अचणा ज़वाल में आहियूं। पाण गेड़ू ख़याल में आहियूं, हर घड़ी बस जमाल में आहियूं। वहीद वैरागी जो ग़ज़ल हो। यकीनन असां हिननि नौजवाननि खे जॾहिं पढ़ंदासीं, इन्हनि खे हौसला अफ़ज़ाई थींदी हिननि जी, तॾहिं ई बहितर खां बहितर, सुठे खां सुठो लिखी सघंदा। ऐं माण्हू पढ़ण सां, मुताले सां पाण खे संवारे सघे थो। बिल्कुलु असांखे बि ज़रूरत आहे जेतिरो मुतालियो असांखे करणु घुरिजे, असां बि ओतिरो नथा कयूं, पर इहा हक़ीक़त आहे त मुताले सां ई तव्हां पंहिंजे फन खे 4 चंड लॻाए सघो था। ग़ज़ल आहे सजाद महर जो। अलाए छा पई सम्झे निमाज़ण छोकिरी मूंखे, अलाए छा पई सम्झे निमाज़ण छोकिरी मूंखे, पढ़े थी पाण 5 भेरा सवाबण छोकिरी मूंखे। अलाए छा पई सम्झे निमाज़ण छोकिरी मूंखे, पढ़े थी पाण 5 भेरा सवाबण छोकिरी मूंखे। वराए वर्क वांगे थी फिरां थो मां बि तस्बीह जा, वराए वर्क वांगे थी फिरां थो मां बि तस्बीह जा, अलाए काॾे फेरींदी तवाफ़ण छोकिरी मूंखे। वाह वाह। सिटुनि में साह थी ओते, ग़ज़ल में गुफ़्तगू हुनजी, सिटुनि में साह थी ओते, ग़ज़ल में गुफ़्तगू हुनजी, पई थी शेर शूकारे किताबण छोकिरी मूंखे। वाह 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 वाह। सिटुनि में साह थी ओते, ग़ज़ल में गुफ़्तगू हुनजी, पई थी शेर शूकारे किताबण छोकिरी मूंखे। कटनि कारनि कननि में भी वॾा वाइज़ वॼाए थी, ख़यालनि में खुती पई आ ख़िताबण छोकिरी मूंखे। ॿिन्ही तितरनि तंवारियो पे नदीअ ते जीअं निवड़ी हुई, ॿिन्ही तितरनि तंवारियो पे नदीअ ते जीअं निवड़ी हुई, हुरे थी हाम में हरदम हिजाबण छोकिरी मूंखे। अलाए छा पई सम्झे निमाज़ण छोकिरी मूंखे, पढ़े थी पाण 5 भेरा सवाबण छोकिरी मूंखे। सजाद महर जो ही ग़ज़ल हुयो। असांजो नौजवान तमामु सुठो लिखनि था। अॼु इतफ़ाक़नि मूं जॾहिं कुझु तख़लीक़ूं कढियूं त मूंखे ईअं लॻो त मां अॼु नज़्म जी चूंड कुझु घणी करे रही आहियां। पोइ कोशिशि कयमि त कुझु ग़ज़ल बि उन में शामिलु कजनि, पर यकीननि अवां पंहिंजूं वायूं आहिनि, पंहिंजा बेत आहिनि, चौसठ आहिनि, उहे मूंखे मोकिलींदा रहो।
मां वक़्तु बे वक़्तु अव्हां जी शाइरी पंहिंजे हिन सेशन में शामिलु कंदी रहंदसि। जेके तव्हां सेशन चओ या सोशल मीडिया ते ई शाइरी जो प्रोग्राम चओ, ऐं यकीननि जेकॾहिं तव्हां मूंखे भरपूर मोट ॾींदो, सुठी मोट ॾींदो, ऐं त यकीननि सोशल मीडिया जे हवाले सां मां प्रॉपर तरीक़े सां हिकिड़े सेटअप सां ऐं पोइ उन प्रोग्राम जो उन सेशन जो को नालो बि रखंदासीं, ऐं तव्हां चूंड करे मूंखे नाला बि मोकिलियो त हिन सेशन जो पाण नालो छा रखूं। सो मां तव्हां सभिनी जी शुक्रगुज़ार आहियां। तव्हां भाइर, मुंहिंजूं भेनरूं मूंखे मान ॾियो था, इज़तूं ॾियो था, मुहबतूं ॾियो था। सच पुछो, मां जॾहिं मैसेजिस पढ़ंदी आहियां, ख़ासि करे तव्हांजा कॉमेंट्स पढ़ंदी आहियां, त मूंखे न सिर्फ़ु पंहिंजो पाण ते पर तव्हां ते फ़ख़ुरु महसूसु थींदो आहे त अलाए मां एतिरो लहिणा बि थी, अलाए नथी लहिणा, पर मूंखे पंहिंजी धरतीअ, मूंखे पंहिंजे माण्हुनि बे इंतिहा प्यारु ॾिनो आहे, मूंखे पंहिंजे सभिनी कचाइनि फिकाइनि समेत क़बूलियो आहे। मां सचपच तहे दिलि सां अव्हांजी शुक्रगुज़ार आहियां। हिन सेशन जो मूंखे तमामु घणी मोट मिली आहे। हाणे ॾिसो कहिड़ा कहिड़ा माण्हू इनबॉक्स में अची पंहिंजे मुहबतुनि जो इज़हार कनि था, या कीअं उहे जेकॾहिं मां हिन शइ जो आगाज़ न कयां हा त शायदि ईअं ॿीहर एतिरी ॻाल्हि ॿोल सभिनी सां न थिए हा, पर हाणे ॿीहर उहा रीयूनियन थिए पई, सभिनी सां उहे मुलाक़ातूं, मुहबतूं, कचहरियूं, इनबॉक्स में मैसेजिस अचनि था। मुंहिंजी हिकिड़ी तमामु प्यारी दोस्त आहे फ़ौज़िया आमिर सिद्दीकी। फ़ौज़िया तमामु सुलछणी, प्यारी, सबाजी, पढ़ियल लिखियल ज़हीन छोकिरी आहे, ऐं असांजे प्यारे भाउ आमिर सिद्दीकी जी घरवारी आहे। उन जा मूं वटि मैसेजिस हुया त मूंखे चयईं त दी मां चाहियां थी त तव्हां मुंहिंजे बाबा जी शाइरी पंहिंजे इन सेशन में ज़रूरु शामिलु कयो। त मूं चयो तव्हां बिल्कुलु मूंखे मोकिलियो, ऐं बाबा जी का तख़लीक़ मां ज़रूरु शामिलु कंदसि। छाकाणि त हिन नफ़्सा नफ़्सी जे दौर में असां केॾियुनि शयुनि खां अणॼाण बि रहूं था, ऐं अहिड़ा सेशन करण सां ॾिसो माण्हू कीअं केतिरियुनि शयुनि खां वाक़िफ़ु रहे थो, केतिरो अप टू डेट रहे थो। त मूंखे फ़ौज़िया जॾहिं तख़लीक़ मोकिली त उन तख़लीक़ ते नालो लिखियलु हो डॉक्टर हबीबुल्लाह सिद्दीकी। मां त ईअं दंग रहिजी वियसि। मूं चयो हीअ त तमामु वॾा माण्हू, प्यारा माण्हू, वाकई जेतिरो उन्हनि खे यादि करणु घुरिजे असां उन्हनि खे एतिरो यादि न रखियो आहे। त मूं चयो फ़ौज़िया मूंखे त तव्हां अॼु मारे छॾियो, इहे तख़लीक़ूं त मूंखे पाण चूंड करणु घुरिबियूं हुयूं, पर तव्हां एॾे वॾे माण्हूअ जी धीउ आहियो। पर हुन हिकिड़ो निमाणो जीअं अर्ज़ु रखियो त मूंखे दिली ख़ुशी थींदी। बाबा वेझड़ाई में असां खां जुदा थी विया हुया, मां हिन जे करे तव्हां बाबा जी शाइरी पढ़ंदो त मूंखे ॾाढो सुठो लॻंदो। पोइ मूं चयोमांसि त तव्हां बाबा जो मूंखे तारीफ़ बि मोकिलींदव त इहा मुंहिंजे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि हूंदी त मां पंहिंजे सेशन में पहिरियों तारीफ़ हबीबुल्लाह सिद्दीकी साहिब जिन जो करायां। ऐं जॾहिं हुन तारीफ़ मोकिलियो दिली ख़ुशी थी। मां चाहियां थी त पहिरियां संदन तारीफ़ अव्हां ताईं पहुचायां, ऐं उन खां पोइ मां संदन तख़युल बि अव्हां जे आॾो पेश कंदसि। डॉक्टर हबीबुल्लाह सिद्दीकी 1937 पहिरीं जनवरीअ ते सिंध जे मशहूरु इल्मी अदबी ॻोठ पाट शरीफ़ में पैदा थिया। हू तालीमदान, मुहक़िक़, शाइर ऐं अदीब हुआ। पाण 25 किताबनि जा लेखक हुया, जिन में इंसान जी तारीख़ जंहिंजा बजुल्द, जंहिं लाइ अमर जलील चयो त जेकॾहिं कंहिं हीउ किताबु न पढ़ियो तंहिं ॼण त कुझु बि न पढ़ियो। ज़ुल्फ़कार अली भुटे साहब जी सवाने हयात ते मुश्तमिल किताब तारीख़ बाबुल इस्लाम सिंध, मखदूम तालिबुल मौला जे किताब मिस्रीअ जे तड़नि जो अंग्रेज़ी तर्जुमो, जंहिंजी रोनुमाई शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो कई हुई, ऐं पीस ऑफ शुगर कैंडी ऐं 3 संदसि शाइरीअ जा मजमूआ शामिल आहिनि। डॉक्टर साहब खे पंहिंजी ज़िंदगी में सदारती एवॉर्ड, बेनज़ीर भुट्टो एवॉर्ड, सचल एवॉर्ड ऐं केतिरा ई गोल्ड मेडल संदसि कम जे मंता तौरु मिलिया। हबीबुल्लाह सिद्दीकी दिलनि में हमेशह ज़िंदा रहंदा, पर हिन फ़ानी दुनिया मां 22 अक्टूबर 2022 ते अबदी दुनिया ॾांहुं रवाना थी विया। ही हुयो हबीबुल्लाह सिद्दीकी साहब जो तारुफ़
ऐं मां चाहींदसि त संदसि धीअ खे मां संदसि तख़यल पेश कयां। ऐं जॾहिं तव्हां ही तख़यल ॿुधंदो तव्हांखे लॻंदो सिंध जी तारीख़ पिया पाण पढ़ूं। रूह जूं रमज़ूं मन अंदरि मौजूं हुजनि, तूं हुजी ऐं मां हुजां। वाह। रूह जूं रमज़ूं मन अंदरि मौजूं हुजनि, तूं हुजी ऐं मां हुजां। सिज तूं थी चंड्रमा रोशनी तोखां वठां, सिंध जी धरतीअ मंझां पाण खे ॻोल्हे वठां। सिज तूं थी चंड्रमा रोशनी तोखां वठां, सिंध जी धरतीअ मंझां पाण खे ॻोल्हे वठां। नूर जूं लाटूं हुजनि, तूं हुजी ऐं मां हुजां। वाह 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 वाह। तूं रनीअ जे कोट खां आमरीअ खां मां हलां, मां उतर सेवण टुपी कोट ॾिजीअ खां लहां। चौ तरफ़ पोखूं हुजनि, तूं हुजी ऐं मां हुजां। तूं हुजी ऐं मां हुजां, मन अंदरि मौजूं हुजनि, तूं हुजी ऐं मां हुजां। कैंप मकलीअ ते हुजे सेर कींझर जो कयां, कैंप मकलीअ ते हुजे सेर कींझर जो कयां, सिंध जी तारीख़ खे साफ़ सरबस तो लिखां। संदसि तख़लीक़ में बि सिंध जरके पई, सिंध मुरके पई। कैंप मकलीअ ते हुजे सेर कींझर जो कयां, सिंध जी तारीख़ खे साफ़ सरबस तो लिखां। सुरत जूं सोचूं हुजनि, तूं हुजी ऐं मां हुजां। तूं पुनूं थी पारसा मां सती ससुई हुजां। तूं पुनूं थी पारसा मां सती ससुई हुजां। कंहिं फरेबी चाल सां जे जुदा मां थी वञा, के चॾे काहूं हुजनि, तूं हुजी ऐं मां हुजां। के चॾे काहूं हुजनि, तूं हुजी ऐं मां हुजां। मारीअ वांगुरु अगरि कोट में कैदी हुजां, बांदियाणी थी मगर सेल सत सूधे विझां। सिंध जूं रस्मूं हुजनि, तूं हुजी ऐं मां हुजां। थी सघे थो किथे लफ़्ज़ जी तलफ़्ज़ जी मूंखां लहजे जी ग़लती थींदी हुजे, उन लाइ माफ़ी जी तलबकार आहियां। सिंध जूं रस्मूं हुजनि, तूं हुजी ऐं मां हुजां। काश मूमल खे सॾे सेण परचाए ॾियां, काक जी हिन सूंह खे सिंध सींगारे ॾियां। रोह जूं कूंजूं हुजनि, तूं हुजी ऐं मां हुजां। रोह जूं कूंजूं हुजनि, तूं हुजी ऐं मां हुजां। रूह मन अंदरि मौजूं हुजनि, तूं हुजी ऐं मां हुजां। सिंध जहिड़े मुल्क में तूं भी रही मां भी रहां। वाह सिंध मुल्क। सिंध जहिड़े मुल्क में तूं भी रही मां भी रहां। हिन वतन जे नाव ते पाण खे सदको कयां, अजरकूं ओढूं हुजनि, तूं हुजी ऐं मां हुजां। सिंध जहिड़े मुल्क में तूं भी रही मां भी रहां। हिन वतन जे नाव ते पाण खे सदको कयां, अजरकनि ओढूं हुजनि, तूं हुजी ऐं मां हुजां। शहर सारो जा बजा अश्क बारीअ सां धोआं। वाह वाह वाह। हैदराबाद खे बि यादि कयो अथनि। चवनि था हैदराबादी हवा मां अगरि तोखे छुहां, शहर सारो जा बजा अश्क बारीअ सां धोआं। तेज़ बरसातूं हुजनि, तूं हुजी ऐं मां हुजां। तेज़ बरसातूं हुजनि, तूं हुजी ऐं मां हुजां। ॻोठ मुंहिंजो पाटु आ, हल वठी तोखे हलां। ॻोठ मुंहिंजो पाटु आ, हल वठी तोखे हलां। ख़ूब महिमानी कयां, मन संदहि मोहे विझां। ख़ूब महिमानी कयां, मन संदहि मोहे विझां। ईद जूं ख़ुशियूं हुजनि, तूं हुजी ऐं मां हुजां। ए हबीब दिल रुबा हाल दिल जो छा चवां। ए हबीब दिल रुबा हाल दिल जो छा चवां। शाइरी जूं ख़ूबियूं मां भला आणियां किथां। खुशनुमा मुर्कूं हुजनि, तूं हुजी ऐं मां हुजां। रूह जूं रमज़ूं हुजनि, तूं हुजी ऐं मां हुजां। तूं हुजी ऐं मां हुजां। वाह 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 वाह। मूंखे पूरी पक आहे त फ़ौज़िया आमिर सिद्दीकी अव्हांखे दिली ख़ुशी थी हूंदी बाबा जो तख़य्युल ॿुधी, बाबा जो तारुफ़ ॿुधी। ऐं मूंखे अॼु बेइंतहा ख़ुशी थी आहे त मूं हिकु सिंध जे सपूत पुट खे यादि कयो ऐं तव्हां लाइ तमामु घणो प्यार। सरवाण सिंधी
तमामु सुठो लिखे थो, संदसि नज़्म त कमाल आहे, तमामु ख़ूबसूरत नज़्म लिखे थो। विचीअ खां पोइ वञणु कहिड़ो, विचीअ खां पोइ वञणु कहिड़ो, वञी हा तूं अॻे खां अॻु, विचीअ खां पोइ वञणु कहिड़ो, वञी हा तूं अॻे खां अॻु, विचीअ खां पोइ वञणु कहिड़ो, जॾहिं सांझी लहण लॻंदी, सितारा सींध में पवंदा, अखियुनि में चांदनी लहंदी, अंधेरो राह में रुलंदो, सितारा सींध में पवंदा, अखियुनि में चांदनी लहंदी, अंधेरो राह में रुलंदो, उन खां थोरो पहिरें वञणु कहिड़ो भला ठहंदो, वञी हा तूं अॻीअ खां अॻु, विचीअ खां पोइ वञणु कहिड़ो, जॾहिं सूरज मुखी पंहिंजी ॻिची लाड़े सुम्ही पवंदी, जॾहिं सूरज मुखी पंहिंजी ॻिची लाड़े सुम्ही पवंदी, वगर खां कूंज का विछड़ी गगन में गोल पई फिरंदी, जॾहिं सूरज मुखी पंहिंजी ॻिची लाड़े सुम्ही पवंदी, वगर खां कूंज का विछड़ी गगन में गोल पई फिरंदी, उझामियल रह गुज़ारनि ते जॾहिं तीली किथे दुखंदी, तॾहिं में रांझड़े मन में चगुनि सां चिणग का ॿरंदी, उन खां थोरो पहिरें वञणु कहिड़ो भला ठहंदो, वाह 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 वाह, उन खां थोरो पहिरें वञणु कहिड़ो भला ठहंदो, वञी हा तूं अॻे खां अॻु, विचीअ खां पोइ वञणु कहिड़ो, ॿुधाए तूं भला हिन पल वञणु तुंहिंजो ज़रूरी आहे, ॿुधाए तूं भला हिन पल वञणु तुंहिंजो ज़रूरी आहे, ॿ टे पल राति जा काटे सुबुह साझुर हली वञजां, सफ़र जो को पतो न आहे, सफ़र जो को पतो न आहे, ख़बर न आहे हवाउनि जी, ख़बर न आहे पनाहुनि जी, अलाए केतिरो अॻिते वञणु तुंहिंजो थिए हाणे, अलाए केतिरो अॻिते वञणु तुंहिंजो थिए हाणे, अलाए राह कीअं आहे, वतन वण राह कीअं आहे, उन्हीअ लाइ चवां थो पियो, उन्हीअ लाइ चवां थो पियो, वञी हा तूं अॻे खां अॻु, वञी हा तूं अॻे खां अॻु, विचीअ खां पोइ वञणु कहिड़ो, ॿुधाए तूं भला हिन पल वञणु तुंहिंजो ज़रूरी आहे, वञी हा तूं अॻीअ खां अॻु, विचीअ खां पोइ वञणु कहिड़ो, विचीअ खां पोइ वञणु कहिड़ो। दोस्तो, अव्हांखे यकीनन इंतज़ारु हूंदो त अव्हां जेके मूंखे ॾिसी रहिया आहियो, अव्हां जा मां नाला वठां, पर मां अॼु जेके बि अव्हां ॾिसी रहिया आहियो, अव्हां जा नाला मां लिखी सुभाणे या परीहं जंहिं बि वरी लाइव सेशन में ईंदसि, अव्हांखे ज़रूरु यादि कंदसि, अव्हांजो ज़िक्र कंदसि, अव्हां पंहिंजूं तख़लीक़ूं मोकिलियो, अव्हां जूं तख़लीक़ूं मां ख़ुशीअ सां पंहिंजे हिन प्रोग्राम में शामिलु कंदसि। जॾहिं नज़्म जी ॻाल्हि निकिरे त मां सिंध जे हिकु अहिड़े सर्जणहार खे कीअं यादि न कंदसि, जेको नज़्म लिखे त तमामु ख़ूब थो, संदसि ग़ज़ल में पंहिंजी नग़मगी आहे, तरन्नुम आहे, हुस्न आहे, पर संदसि नज़्म पढ़ण जो अंदाज़ बि कमाल आहे। मूंखे यादि आहे त जॾहिं असां 2005 में पहिरियों अदबी डेलीगेशन इंडिया ॾांहुं उसियो हो, उन में मां बि शामिलु हुयसि। 2005 में इन डेलीगेशन जी अॻवाणी नुमाइंदगी कई हुई सिंध जे तमामु बाकमाल शाइर, जंहिंखे मूं पंहिंजे गुज़िरियल प्रोग्राम में बि यादि कयो, कमर शहबाज़ साहब जिन, ऐं उन सां गॾोगॾु असां सां तमामु सिंध जी ईअं सम्झो त इंटलेक्चुअल्स असां सां गॾु हुया, जिन में असांजो शमशेरुल हैदरी साहब आहे, इनाम शेख आहे, अदल सूमरो आहे, अयाज़ गुल आहे, ताज बलोच आहे, इमदाद हुसैनी आहे, जबार जुणेजो साहब असां सां उन वक़्तु गॾु हुया, ऐं अदी परवीन राजपर असां सां गॾु हुई, नुसरत लाशारी गॾु हुई, ऐं उन सां गॾोगॾु ही सर्जणहार बि असांजे हिन सथ में असां सां गॾु शामिलु हुयो, जंहिंखे न सिर्फ़ु सॼी सिंध में हमेशह प्यारु मिलियो आहे, पर इंडिया में बि हू दिलनि ते राज करे आयो, ऐं जंहिं मुशाइरे में हुन पंहिंजे तख़युल खे पढ़ियो, खेसि बे इंतिहा दाद मिलियो। ऐं मां इहो मञा थी त मूं संदसि शाइरीअ खे घटि ऑन रिकॉर्ड पढ़ियो आहे। संदसि शेरी मजमूओ मुंहिंजो पसंदि जो मजमूओ आहे,
मूं तमामु घणो खेसि पढ़ियो आहे ऐं उहो आहे अहमद सोलंकी। अहमद सोलंकीअ जो अॼु नज़्म हिकिड़ो चूंड कयो अथमि, अव्हां जे नाओ कयां थी, मूंखे पक आहे त अव्हांखे बि पसंदि ईंदो। उनवान आहे प्यार जो खोड़ो। ज़ख्म जो रंग गाह खां साओ, लुड़क गुल खां सफ़ेद ई आहे। ज़ख्म जो रंग गाह खां साओ, लुड़क गुल खां सफ़ेद ई आहे। कंहिं पबड़ मां कंवल फुटी निकितो, कंहिं पबड़ मां कंवल फुटी निकितो, ढंढ जल नील खां मथे आहे। ढंढ जल नील खां मथे आहे, छा ॿुधायां ॻणे ॻणे तोखे, दर्द तफ़सील खां मथे आहे। वाह 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 वाह। मूंखे पक आहे त जॾहिं अहमद ही पाण नज़म पढ़ंदो हूंदो त बे इंतहा ख़ूबसूरत अंदाज़ में पढ़ंदो हूंदो, पर मुंहिंजो जेको हाल आहे अव्हां जे आॾो हाज़िर आहे। ज़ख्म जो रंग गाह खां साओ, लुड़क गुल खां सफ़ेद ई आहे। कंहिं पबड़ मां कंवल फुटी निकितो, ढंढ जल नील खां मथे आहे। छा ॿुधायां ॻणे ॻणे तोखे, दर्द तफ़सील खां मथे आहे। इश्क ही आज़माइशी तुंहिंजो, कहिड़ो कारो गुलाब थो चाहे। मूं मञियो हो रक़ीब आ मुंहिंजो, मूं मञियो हो रक़ीब आ मुंहिंजो, मुंहिंजो कंहिंसां मुक़ाबिलो नाहे। मुंहिंजे दिल ऐं दिमाग़ मां गुज़रियो तुंहिंजे यादुनि जो क़ाफ़िलो आहे। तूं त आज़ाद हिकु पखी आहीं, मां थो पिंजरे जी सांझ में सहकां। तूं त आज़ाद हिकु पखी आहीं, मां थो पिंजरे जे सांझ में सहकां। तूं हवा में उॾी रही आहीं, मां त तुंहिंजे ई क़ैद में आहियां। वाह 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 वाह। तूं हवा में उॾी रही आहीं, मां त तुंहिंजे ई क़ैद में आहियां। तो सिवा लाज़वाल लम्हा ऐं हीअ मुहबत अजीब आखाणी। तो सिवा लाज़वाल लम्हा ऐं हीअ मुहबत अजीब आखाणी। हीअ मुहबत ॿिए जे हिसे जी, दिल मुहबत में रोज़ रुसवा। हीअ मुहबत ॿिए जे हिसे जी, दिल मुहबत में रोज़ रुसवा। ऐं हिन मुहबत ते दिल खे, हीअ मुहबत ई दिल जी दुश्मन, ऐं हिन मुहबत ते दिल खे दावा। हीअ मुहबत ॿिए जे हिसे जी, दिल मुहबत में रोज़ रुसवा। ही मुहबत ई दिल जी दुश्मन, ऐं हिन मुहबत ते दिल खे दावा। मां बि अप्रैल जे महीने में अंबड़ियुनि वांगियां कची उस में, तुंहिंजे दिलदार कंहिं नज़र साम्हूं धूड़ तूफ़ान में छड़ाकेसी। मां बि अप्रैल जे महीने में अंबड़ियुनि वांगे कची उस में, तुंहिंजे दिलदार कंहिं नज़र साम्हूं धूड़ तूफ़ान में छड़ाकेसी। ज़ंग आलूद को मुॾो खंजर, हाम पंहिंजे में हणाकेसी। मुंहिंजे दिल जो निसाब पंहिंजो आहे, मुंहिंजे दिल जो निसाब पंहिंजो आहे, का बि तक़सीम कान थी मूंखां। हाय वाह वाह। मुंहिंजे दिल जो निसाब पंहिंजो आहे, का बि तक़सीम कान थी मूंखां। अंग मुंहिंजा कॾहिं न थिया पूरा, कंहिं बि इम्तिहान में चढ़ां कहिड़ो। अंग मुंहिंजा कॾहिं न थिया पूरा, कंहिं बि इम्तिहान में चढ़ां कहिड़ो। तूं न मुंहिंजी ए जान जदवल में, प्यार खोड़े जीअं पढ़ां कहिड़ो। वाह वाह। प्यार खे खोड़े जीअं पढ़, एक ॾूं ॾूं विॾूं चार। अख न आकाश मां भरी आहे, चंड ॼण यार जी दरी आहे। वाह 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 वाह। अहमद जो ही गज़ल आहे। अख न आकाश मां भरी आहे, चंड ॼण यार जी दरी आहे। ॾेढ पल ई जवान मां आहियां, ॾेढ पल चांदनी चरी आहे। वाह 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 वाह। अख न आकाश मां भरी आहे, चंड ॼण यार जी दरी आहे। ॾेढ पल ई जवान मां आहियां, ॾेढ पल चांदनी चरी आहे। तो सिवा नारंगी नज़र मुंहिंजी, लुड़क जी धुंध में तरी आहे। वाह। तो सिवा नारंगी नज़र मुंहिंजी, लुड़क जी धुंध में तरी आहे। थधि में सिज जूं टिकूं टिड़कियूं,
थधि में सिज जूं टिकूं टिड़कियूं उस में छांव ॼण ठरी आहे। मुंहिंजी आङुर निराड़ तां रिड़ंदे। वाह 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 वाह। गोल चेहरो सराब मां मुंहिंजो, गोल चेहरो सराब मां मुंहिंजो, रेत जी आरसी बरी आहे। दर्द हल्को ज़रूर आ अहमद, दर्द हल्को ज़रूर आ अहमद, ॻाल्हि उन जी घणी गरी आहे। वाह वाह, कमाल कमाल कमाल। दर्द हल्को ज़रूर आ अहमद, ॻाल्हि उन जी घणी गरी आहे। दर्द चवण में त केॾो न सवलो ऐं हल्को आहे, पर वज़न में ॻरो हूंदो आहे। वाह 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 वाह। अहमद जा ही ॿ तख़यल अव्हां जे नाम कयमि, मूंखे पक आहे त अव्हां खे वणिया हूंदा। हाणे वेंदे वेंदे सईद मेमण जो हिकिड़ो ग़ज़ल आहे जेको मूंखे तमामु घणो पसंदि आहे, चाहियां थी अव्हां जे नाम कयां। ॼमण बाद जीअं ई खुलनि थियूं अखियूं, सॼी उमिरि बस पोइ रुलनि थियूं अखियूं। ॼमण बाद जीअं ई खुलनि थियूं अखियूं, सॼी उमिरि बस पोइ रुलनि थियूं अखियूं। घणो वक़्तु अॻु पिया हा सपना सड़ी, अञा ताईं मुंहिंजूं जलनि थियूं अखियूं। अचे थो नज़र कंहिं में कोई ॿियो, अचे थो नज़र कंहिं में कोई ॿियो, ही सच आहे या मुंहिंजूं भुलनि थियूं अखियूं। ॼमण बाद जीअं ई खुलनि थियूं अखियूं, सॼी उमिरि बस पोइ रुलनि थियूं अखियूं। अचे थो नज़र कंहिं में कोई ॿियो, ही सच आहे या मुंहिंजूं भुलनि थियूं अखियूं। सदिन ताईं पहुचे थी हुन जी नज़र, सदिन ताईं पहुचे थी हुन जी नज़र, कलाकार खे जे मिलनि थियूं अखियूं। ॼमण बाद जीअं ई खुलनि थियूं अखियूं, सॼी उमिरि बस पोइ रुलनि थियूं अखियूं। सईद मेमण जेको वक़्त खां घणई अॻु असां खां विछड़ी वियो, संदसि ही ग़ज़ल आहे पर मूंखे दाह महसूस थींदी आहे। ए ख़ुदा आसमान ड्राहे छॾ, दिलि ड्रही वई जहान ड्राहे छॾ। ए ख़ुदा आसमान ड्राहे छॾ, दिलि ड्रही वई जहान ड्राहे छॾ। कंहिंखे ॻोल्हियो लभान दुनिया में, कंहिंखे ॻोल्हियो लभान दुनिया में, मुंहिंजो नालो निशान ड्राहे छॾ। इश्क जो को गवाह कोन्हे को, इश्क जो को गवाह कोन्हे को, दिलचरीअ जो बयान ड्राहे छॾ। हू न मिटीअ जे हंज मां उथंदो, हू न मिटीअ जे हंज मां उथंदो, आस जो आस्तान ड्राहे छॾ। जे हली थो असां फ़क़ीरनि सां, जे हली थो असां फ़क़ीरनि सां, ही वॾाई ही मान ड्राहे छॾ। ए ख़ुदा आसमान ड्राहे छॾ, दिलि ड्रही वई जहान ड्राहे छॾ। ए ख़ुदा आसमान ड्राहे छॾ, दिलि ड्रही वई जहान ड्राहे छॾ। इन सां गॾु ई मां चाहींदसि त हाणे अव्हां खां इजाज़त वठां, पर वेंदे वेंदे जग मशहूर लेखक रसूल हमज़ा तौफ़ जी संदसि मजमूए मेरा दाग़िस्तान मां हिकिड़ी नंढड़ी चूंड कई अथमि। रसूल हमज़ा तौफ़ जूं लिखड़ियूं मूंखे तमामु घणियूं पसंदि आहिनि, ऐं हुन बि पंहिंजे वतन सां ईअं मोहबत कई आहे जीअं असांजा धरतीअ ते जान ॾियण वारा जानसार सिंध वतन ते मरंदा आहिनि। चए थो त जॾहिं तोखे मालूम थिए त 1000 माण्हू तोसां मोहबत कंदा आहिनि, त सम्झजांइ त उन्हनि में हिकु रसूल बि आहे, रसूल हमज़ा तौफ़ बि आहे। जॾहिं तोखे मालूम थिए त 100 माण्हू तोसां मोहबत कंदा आहिनि, त सम्झजांइ त उन्हनि में हिकु रसूल बि आहे, यानी रसूल हमज़ा तौफ़ बि आहे। जॾहिं तोखे मालूम थिए त फ़क़ति हिकु माण्हू तोसां मोहबत करे थो, त सम्झजांइ इहो रसूल हमज़ा तौफ़ ई आहे। ऐं जॾहिं तोखे मालूम थिए त तोसां को बि मोहबत नथो करे, त सम्झजांइ त रसूल हमज़ा तौफ़ अॼु
मरी वियो आहे। आलमी अदब मां हीअ चूंड अव्हां जे नाव कयमि। इन सां गॾु ई अव्हां खां वठंदसि इजाज़त। वरी नए सेशन में नयूं तख़लीक़ूं खणी, नई एनर्जी, नई तव्हां ताज़गीअ सां गॾु अव्हां जे आॾो हाज़िर थींदसि। तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। जी सिंध।